नाज़रीन दानिश में उमरकोट का सूरज कुमार जी रिपोर्ट शामिल कंदासीं त सामारो वासी नौजवान वकील साफ़ी सैयद एजाज शाह जे मीरपुर ख़ास में मुबीना क़त्ल वारे वाक़े जी शिफ़ाफ़ जांच न थियण ऐं क़ातिलनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर न करण ख़िलाफ़ सामारो शहर में हड़ताल। शहरनि पारां रैली कढी नेशनल प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तफ़सील मूजिब मीरपुर ख़ास में मुबीना क़त्ल थी वियल सामारो वासी नौजवान वकील सैयद एजाज शाह जे क़त्ल वारे केस जी शिफ़ाफ़ जांच न थियण ख़िलाफ़ सामारो शहर में जज़वी हड़ताल। शहरनि पारां हाजी मंज़ूर क़ाइम ख़ानी, अलहाज मौलवी गुलाम मुस्तफ़ा साबरी, सैयद शबीर शाह, वक़ार ज़ुल्फ़कार ख़ासकेली, नवाज़ ख़ासकेली, डातर बख्श सईणो, सैयद करम अली शाह, सैयद अयाज़ शाह, गुलाम रसूल दोनकाई, कांबू खान चांडियो ऐं ॿियनि शहरनि जी अॻुवाणियुनि में शहरनि हथनि में प्ले कार्ड खणी रैली कढी शहर जो गश्त कंदे नेशनल प्रेस क्लब सामारो साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो करे मेन मीरपुर ख़ास रोड ब्लॉक करे धरणो हयो। धरणे में शरीकनि ख़िताब कंदे चयो आहे त सैयद एजाज शाह जे क़त्ल वारे केस में का बि अॻभराई नज़र न अची रही आहे। संदसि वारिस परेशान आहिनि। पुलिस सुस्त रफ़्तारी जो मुज़ाहिरो करे रही आहे। गिरफ़्तारियूं ज़ाहिर नथियूं कयूं वञनि। हिननि जो वधीक चवणु आहे त 1 महीनो गुज़रण बावजूद पुलिस जी का बि हलचल नज़र न पई अचे। पुलिस पंहिंजे पटे भाई खे बचाइण में रधल आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो आहे त हुकूमत आला शफ़ाफ़ जांच कराए शहीद जे खून सां इंसाफ़ जी फ़िरहामी मुमकिन बणाए शहीद जे वारसनि तोड़े शहरनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। जॾहिं त रैली में मुज़ाहिरीन पारां पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई।